हिकु रिच ऐं ॿ दोस्त। हिकु दफ़े ॿ दोस्त हुआ, राम ऐं जॉन। हुननि इरादो कयो त हू साण पूरी दुनिया घुमंदा। हिकु ॾींहुं हुननि जंगल में वञण जो सोचियो। जंगल एतिरो त घाटो हो जो उन्हनि खे ख़बर हुई त कॾहिं बि कुझु बि उन्हनि सां ख़तरनाक थी सघे थो। इन करे हुननि हिक ॿिए सां वाइदो कयो, जे कोई बि ख़तरो आयो त बि हू ॿई गॾु रहंदा। ओचितो हुननि ज़ोरदार गजगोड़ ॿुधी ऐं ॾिठो त वॾो रिछ उन्हनि जे तरफ़ अची रहियो आहे ऐं हू घणो ॾकी विया। राम तेज डुकियो ऐं पासे वारे वण ते चढ़ी वियो, जॉन खे पुठियां छॾे। जॉन खे वण ते चढ़ण कोन ईंदो हो त हुन राम खां पुछो, वण ते चढ़ण में मुंहिंजी मदद कर न, मूंखे रिछ खाई वेंदो, मुंहिंजी मदद कर प्लीज। मां हेठि नथो अची सघां, रिछ बि अची रहियो आहे ऐं हिते लिकण लाइ जॻह बि कोन्हे। तूं लिकण लाइ ॿी कोई जॻह ॻोल्ह, ठीकु आहे? राम जॉन जी मदद कोन कई, पर जॉन हिकु होशियार छोकिरो हो। स्कूल में हुन टीचर खे चवंदे ॿुधो हो त रिछ मरियल माण्हूअ खे कोन खाईंदो आहे। हाणे हू पंहिंजी सोच सम्झ सां हुन ज़मीन ते बिना साह खणण जे सुम्ही पियो, बिल्कुलु मरियल माण्हूअ वांगुरु नकल कंदे। रिछ ज़मीन ते पयल माण्हूअ जे अॻियां आयो। हुन उन जा कन सूंघिया ऐं आहिस्ते हली वियो, छो त रिछ मरियल जीव खे कोन छुअंदा आहिनि। रिछ जे वञण खां पोइ वण ते चढ़ियल दोस्त हेठि आयो ऐं जॉन खे चयो, रिछ तुंहिंजे कन में छा चयो? रिछ मूंखे सलाह ॾिनी त कूड़े दोस्त ते कॾहिं विश्वास न कजांइ, जेको तोखे ख़तरे जे वक़्त में छॾे हली थो वञे, सम्झी?